अस्सलाम वालेकुम दोस्तों हींअर असां पढ़ूं था टाइप्स ऑफ नंबर्स ऐं नंबर लाइन। देर आर मैनी डिफरेंट टाइप्स ऑफ नंबर्स विद डिफरेंट नेम्स। मुख़्तलिफ़ टाइप्स आहिनि नंबरनि जा, उन्हनि जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि। पहिरियों टाइप आहे, पहिरियों क़िस्म आहे होल नंबर्स। अहिड़ा नंबर जंहिंखे फ्रैक्शनल या डेसिमल पार्ट न हुजे ऐं नेगेटिव बि न हुजनि ऐं ज़ीरो खां शुरू थियनि, उनखे चइबो आहे होल नंबर्स। एग्ज़ाम्पल 0 1 2 3 4 ऐं सो ऑन। छो त स्टार्टिंग ज़ीरो आहे, हिननि जी एंडिंग का ख़बर न आहे। नेचुरल नंबर अहिड़ा होल नंबर जेके हिक खां शुरू थियनि, यानी हिन में ज़ीरो न हूंदो आहे। सिर्फ़ु आहिनि हे बि होल नंबर्स जे वांगुरु, पर हिन में ज़ीरो न हूंदो आहे। 1 2 खां वठी शुरू थींदा आहिनि, वेंदे नो एंड। इन खां बाद में इंटीजर्स आहिनि। ऑल होल नंबर्स इंक्लूडिंग पॉजिटिव एंड नेगेटिव नंबर्स, होल नंबर्स, ठीकु आहे। जंहिंमें पॉजिटिव ऐं नेगेटिव होल नंबर्स बि हुजनि, उनखे चइबो आहे इंटीजर्स। यानी ज़ीरो बि हुजे, 1 2 3 प्लस वारा बि, त वरी 1 2 3 माइनस वारा बि हुजनि, उनखे चइबो आहे इंटीजर्स, ठीकु आहे। रेशनल नंबर्स वरी अहिड़ा नंबर्स हूंदा आहिनि जेके P/Q फॉर्म में लिखी सघजनि। जीअं 1/2 आहे, ऐं 1/2 खे जॾहिं डेसिमल में छॾाईंदा आहिनि त हुन 0.5 जवाबु ईंदो, या 0.25 आहे त उनखे वरी 1/4 जवाबु ईंदो। इहो हिकिड़ो अलॻि वीडियो आहे, उनखे इहो मां तव्हांखे सम्झाईंदुमि त फ्रैक्शन कीअं डेसिमल में कजे, डेसिमल कीअं फ्रैक्शन में कजे, ठीकु आहे। -7 बि हिकिड़ो रेशनल नंबर आहे, छो त अपॉन में सभिनी जे 1 हूंदो आहे, त यानी -7/1 हिकिड़ो रेशनल नंबर आहे, ठीकु आहे। यानी 1/3 छा आहे, हिकिड़ो असांजो 0.333333 इहो हलंदो वेंदो। जेको बार आहे न टिनि जे मथां, हीउ जेको बार आहे, हिन जो मक़सदु इहो आहे त इहो 3 कंटिन्यू आहे, 0.3333 सो ऑन, ठीकु आहे। ऐं असांजो जेको रेशनल नंबर हूंदो आहे, हिन जी डेफिनेशन पढ़ूं त एनी नंबर डेट कैन बी रिटन बाय डिवाइडिंग वन इंटीजर बाय अनदर। इन प्लेन इंग्लिश, एनी नंबर कैन बी रिटन एज अ फ्रैक्शन और रेशो। फ्रैक्शन या रेशो में लिखी सघिजे। एन ईज़ी वे टू रिमेंबर, रेशनल खे यादि करण जो हिकिड़ो तरीक़ो आहे त रेशो खे यादि करे छॾियो। दोस्तों, रेशो छा हूंदो आहे? 2:3। हिनखे असां 2/3 बि चवंदा आहियूं, ठीकु आहे। ओके, हाणे हलूं था अॻे। इरेशनल नंबर्स यानी अहिड़ा नंबर डेट कैन नॉट बी रिटन एज अ सिंपल फ्रैक्शन, यानी सिंपल फ्रैक्शन में न लिखी सघजनि, बिकॉज ऑफ द डेसिमल गोज़ ऑन फॉर एवर विदाउट रिपीटिंग। असल में छा थींदो आहे, जेकॾहिं तव्हां कंहिं उनखे वंडियो था फ्रैक्शन खे, जीअं हे आहे, अगरि उहो हलंदो 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 ख़तमु नथो थिए त ख़ैरु आहे, ठीकु आहे, पोइ बि हिन जो जवाबु असांजो अची वेंदो। पर हिन में रिपीटेशन ज़रूरु थिए। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो क्वेश्चन आहे जंहिंमें रिपीटेशन नथी थिए, माना मुख़्तलिफ़ हर नंबर था अचनि, त उनखे चइबो आहे इहो रेशनल न आहे, उहो रेशनल आहे। माना नो एनी रिपीटेशन जंहिंमें थिए, त लिखियल आहे न, विदाउट रिपीटेशन, ठीकु आहे। जीअं 3.14159265, इहो √2 जो जवाबु, या √2 आहे, ठीकु आहे। त माना हिन में √2 खे जॾहिं तव्हां कैलकुलेटर छॾाईंदव नी, त बि हुनजो जवाबु अणखुट हूंदो, ठीकु आहे। एवरी नंबर हैज़ अ डेसिमल एक्सपेंशन। हर नंबर खे डेसिमल में लिखी सघिजे थो। जीअं 2 खे लिखी सघिजे थो कीअं, 2.0000, ठीकु आहे। त हाउएवर यू कैन स्पॉट एन इरेशनल नंबर बिकॉज द डेसिमल एक्सपेंशन गोज़ ऑन फॉर एवर विदाउट रिपीटिंग, ठीकु आहे। रिपीटेशन न थिए त पोइ इहो रेशनल आहे, पर रिपीट थिए त उहो रेशनल आहे, ठीकु आहे, उहो रेशनल थींदो। रियल नंबर्स छा आहिनि? ऑल द नंबर्स डेट कैन बी फाउंड ऑन अ नंबर लाइन। रियल नंबर्स कैन बी लार्ज और स्मॉल और पॉजिटिव और नेगेटिव और डेसिमल और फ्रैक्शन। हर क़िस्म जो नंबर रियल नंबर आहे। पॉजिटिव हुजे, नेगेटिव हुजे, ज़ीरो हुजे न हुजे, प्लस जो हुजे, माइनस जो हुजे, अपॉन में हुजे, डेसिमल में हुजे। ऐं जेकॾहिं डेसिमल में आहे त उनजी डेसिमल ख़तमु थिए न थिए, अगरि न थिए त रिपीट थिए न थिए, हर क़िस्म जो नंबर रियल नंबर आहे। यानी रियल नंबर बाक़ाया सभिनी सेटनि जो हिकिड़ो अबो आहे, ठीकु आहे। कीअं अबो आहे ॾिसो, यानी पहिरियां नेचुरल नंबर आहे, उन खां पोइ होल नंबर, हिन खां मथां सेट आहे। होल नंबर खां पोइ हिकिड़ो इंटीजर आहे जंहिंमें होल नंबर ऐं नेचुरल ॿई ईंदा आहिनि। इन खां बाद में रेशनल आहे जंहिंमें सभु ईंदा आहिनि। त रेशनल खां वठी वेंदे नेचुरल नंबर ताईं इहे सभु, इन खां ॿाहिरि इरेशनल नंबर आहे। ऐं इरेशनल खे इन सभिनी सां गॾु मिलाए सिलाए हिकिड़ो सेट जेको वॾो ठहे थो, उनखे चइबो रियल नंबर। उमेदु आहे दोस्तों तव्हांखे सेट ऑफ मतिलबु मुख़्तलिफ़ नंबर जा सेट सम्झ में आया हूंदा, ऐं उन्हनि जी थोरी घणी ॼाण आई हूंदी। जेकॾहिं काई मुश्किल थी हुजे या काई डिफ़िकल्टी हुजे त कमेंट में लिखो।